सभिनी खां पहिरीं त मां फोरम जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन इन लोकल बॉडीज़ जे अहम मौज़ूअ ते अॼु इहा गॾिजाणी कई आहे। मां पाकिस्तान जे हवाले सां ई ॻाल्हाईंदुसि। साईं अयाज़ साहिब त सॼा डिटेल्स ॻाल्हाए वियो हली ऐं मां मुतफ़िक़ बि आहियां साईं सां, पर मां पाकिस्तान जी हिस्ट्री थोरी ॿुधायां तव्हांखे। जीअं 47 खां पोइ पाकिस्तान ठहियो, जॾहिं खां लोकल बॉडीज़ जो निज़ाम जेको हो इनिशियली त नॉमिनेशन थींदा, असां लोकल बोर्ड हूंदी हुई। उन खां पोइ अयूब ख़ान बीडी सिस्टम आंदो, जेको साईं अयाज़ साहिब बि ॿुधायो। 40,000 वेस्ट पाकिस्तान जा काउंसलर नाज़िम चेयरमैन ऐं 40,000 ईस्ट पाकिस्तान जा। मूंखे ॿुधायो जॾहिं पॉपुलेशन असांजी घटि वेस्ट पाकिस्तान जी, हुननि जी ईस्ट पाकिस्तान जी पॉपुलेशन, तव्हां हुनखे वधीक ॾियो। छो जो हुनजी वॉइस घटि करण लाइ, हुनजो पावर घटि करण लाइ इहो सियासी तौरु जेको पंहिंजी ॿोलीअ ते बि जहिड़ो कयूं, पोइ वरी इन पॉइंट ते जहिड़ो कयूं त तव्हांखे बराबरि जा असां वोट ॾिना आहिनि। ऐं उनखे इलेक्ट्रेट फ्रेंचाइज़ करे अयूब ख़ान इस्तेमालु कयो फातिमा इंदिरा जी इलेक्शन में, ऐं जंहिंजी तव्हां रिज़ल्ट ॾिठी। पोइ भुट्टो साहिब जो दौरु आयो। भुट्टे साहिब जे दौर में बि लोकल बॉडीज़ खे हिमथायो न वियो। उन ज़माने मूंखे यादि आहे पकी तरह ते अली नवाज़ शाह साहिबु हूंदो प्रेसिडेंट पीपल्स पार्टी जो, मां बि पीपल्स पार्टी में हूंदुसि, ऐं उन नॉमिनेशन ॾिना हुआ लोकल डिपार्टमेंट खे त इन्हनि खे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में या कमेटी जेका हुन ज़माने में हुई उन ते तव्हां खणो, पर उहो इम्प्लीमेंट न थियो। बाद में अचे थो साईं ज़िया अहिड़ा 79 खां वठी असां हुन मेंबर बणायासीं। जॾहिं असां मेंबर थियासीं त असांखे पतो न हो कोई हिनखे एॾा पावर हूंदा, छो जो उन ज़माने में न कोई का असेंबली, न को MPA, न को MNA, असां ई हुजूं ऐं मिनिस्टर्स हुआ ऐं गवर्नर साहिबु हूंदो अबाई साहिबु। सो हर हफ़्ते हैदराबाद शहर में वेठो हूंदो, कॾहिं प्लांटेशन, कॾहिं स्कूल जी, कॾहिं मस्जिद जी, कॾहिं मंदर जी, ईअं पियो हलंदो किसो। पर बहरहाल असां उन ज़माने खे तमामु पावरफुल सम्झो। अयूब इन पंहिंजो ज़िया जो दौरु जेको हो लोकल बॉडीज़ जो हिकिड़ो बेस्ट दौरु रहियो, ऐं उन में इफेक्टिव असांखे कम बि थिया। रोड मिलिया, रस्ता मिलिया, बिजली मिली, लाइट मिली, पर हो नॉन पार्टी बेसिस ते उन इस्तेमालु कयो त बाबा को बि माण्हू जेको हूंदो सियासी न हूंदो, पर हुआ सभु सियासी माण्हू। असां पार्टी टिकट ते त हुआसीं, पर अनाउंसमेंट हुनजी कोन थी ऐं लिस्ट ईअं ठही वई। बहरहाल उहो बि हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़रियो, 8 साल गुज़रिया। उन में असांखे कम बि थिया, बिजलियूं बि लॻियूं, रस्ता बि ठहिया। असां कॾहिं सोचियो बि न हो त असांजे ॻोठनि में को पको रोड ठहंदो। उन जे करे असांखे स्कूल बि मिलियो, रोड बि मिलियो, बिजली बि मिली, लाइट बि मिली, माना हर शइ उन ज़माने में असांखे मिली। मां चयो उहो बहितरु दौरु हो। पर जीअं जीअं 79 खां पोइ असां लोकल बॉडीज़ खे ॾिठो आहे, साल बि साल जेको आहे ख़ासि तौर पे मार्जिनलाइज़ क्लास। हाणे मार्जिनलाइज़ क्लास में केरु थो अचे? हिकिड़ो औरतूं, हिकिड़ो लेबर, हिकिड़ो असांजो हारी, ॿियो माइनॉरिटीज़ वारा। हिननि खे हर दफ़े नज़रअंदाज़ कंदा विया जो हींअर जेका लेटेस्ट सिचुएशन 2013 वारी जेका तव्हां ॿुधाई, त उन में हुननि खे चयूं तव्हां रिज़र्व सीट ते आहियो बाबा, तव्हांजो कहिड़ो वास्तो रोड सां, रस्ते सां, बिजली सां, लाइट सां, पाणी सां, स्कॉलरशिप सां? तव्हांजो को वास्तो ई कोन्हे। इन खे तव्हां रुॻो अचो, उनखे टी बि कोन ॾिनो। इहा आख़िरी जेको वक़्तु गुज़रियो आहे उन में रिज़र्व सीट्स वारनि खे टी बि न मिलियो। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त इहो जेके 8 साल असां गुज़ारिया, ऐं तव्हांखे मां इंसिडेंट ॿुधायां हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट जेको साईं खे बि शायदि मालूम हुजे, यादि हूंदो या यादि न बि हुजे शायदि, त पहिरें ॾींहुं असीं वियासीं कसम खणणु डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में। साईं अची वॾी जूं पंजेरो उन ज़माने में हूंदियूं, को 30-40 पंजेरो अची बीठियूं, वॾा वॾा माण्हू हैदराबाद ज़िले जा, ज़िलो जॾहिं वॾो हूंदो। जॾहिं असीं हुते वियासीं ऐं कसम पे खयोंसीं त पहिरीं असांजे आफ्ताब ॼामोट साहिबु हिकिड़ो असांजो मेंबर हूंदो, हाणोके MNA जो भाउ हूंदो। उन फातह कराई ज़ेडे भुट्टो जे नाले, ज़ुकाली भुट्टे शहीद जे नाले ते। फातह करण सां इहो थियो त सॼी एजेंसीज़, इंटेलिजेंस मुंहिंजी वरी खुटी खईं। उन ज़माने में APP जो दफ़्तरु हूंदो हो डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में, हिते मथे। मां वियुसि हुते, बुकियो साहिबु हुते हूंदो हो असांजो मैनेजर। मूंखां पुछियईं छा थियो तव्हांजी? मूं साईं अॼु ॿियो कुझु कोन थियो, असां कसम खयो आहे ऐं पंहिंजो भुट्टो साहिब जी फातह कई अथऊं। उहो साईं उन टेलीविज़न ते न्यूज़ हलाई, BBC जो नुमाइंदो 15 मिंट खां फ़ोन कयईं। मां हुते वेठो हुजां टेलीफोन ते, मूंखे पुछियईं छा थियो प्रकाश साहिबु? हुन करे फ़ोन मूंखे ॾिनो, कारी फ़ोन जेका हूंदी ज़माने में, मूंखे करे ॾिनई। मूं ॿुधायो साईं अॼु फातह थी। हुन का न्यूज़ रिलीज़ कई हुते। हिते साईं असां वटि फ़ौजी, साईं आर्मी वारा, GOC, ही सभु इकट्ठा थी विया हली। चई बाबा हिनखे ख़तमु कयो।
सॼी बॉडी ख़तमु कयो, ही पॉलिटिकल छो इस्तेमालु कयो आहे, भुट्टे साहिब जो नालो छो वरितो आहे। पोइ उन ॾींहं खां पोइ इहो फ़ैसिलो थियो त हिकिड़ो कर्नल असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी नंढी वॾी मीटिंग अची वेहरंदो ऐं चेयरमैन साहिब खे गाइडेंस ॾींदो त बाबा हीअ कमु कयो, हीअ कमु कयो, हीअ न कयो, हिनखे चेयरमैन कयो, हिनखे न कयो। बहरहाल उहो वक़्तु ॾिठोसीं ख़तरनाक। वरी आयो साईं मुशफ़ जो दौरु, मुशफ़ जो दौरु वरी थोरो कमु जेकी साईं ॿुधायो त ब्यूरोक्रेसी हुन जहिड़ो थी पियो हुनजो, DC जा पावर सभु खसे। साईं हेतिरी बजट ठहंदी हुई जीअं को असां असेंबली जा मेंबर हुजूं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे नाले ते, हेॾी बजट साईं, सभु खाता हुन में, साईं इरीगेशन जा फलाणा ही हो, हुन जूं बजटूं पियो ठहनि, हीअ पियो ठहनि, हो पियो ठहनि। DC जेके बि हुआ हुन CSP ऑफिसर, वरी मथां कयूं सेफ्टी कमीशन जो हिकिड़ो सिस्टम आंदो, त हुनजो सेफ्टी कमीशन जो जेको हिकिड़ो मेट्रिकुलेट असांजो नाज़िम SSP साहिबु कीअं अचे हुनजे दफ़्तर में अची वेही हाज़िरी भरे, तो इन ते बि जहिड़ो शुरू, DC जो बि जहिड़ो शुरू, EDO जो बि जहिड़ो शुरू, मेरे ब्यूरोक्रेसी ऐं ॿिन्ही में अची जहिड़ो शुरू थियो। ऐं एतिराज़ जेको बि थियो उहो वरी जेका थुक नाले वरी असां ते थी त बाबा ही काउंसिल जेके आहिनि से ॼाणनि कोन था कमु, ऐं इन करे हिनखे तव्हां ॾिसे कयो। बहरहाल पावरफुल दौरु हो, पावर सभिनी बजटूं हुनखे मिलियूं, सेफ्टी कमीशन उते ठही, SPs जो तमामु नॉन कॉपरेटिव हिकिड़ो रहियो। कमीशन ॾाढी सुठी हुई, तमामु बहितर हुई कमीशन, पर हिकिड़ी बि इजलास जो न थी। जेका फाइनेंस कमीशन जी साईं ॻाल्हि कई, हुनजी बि हिकिड़ी मीटिंग कोन थी। आख़िर रिज़ल्ट इहा निकिती त असां ईअं 8 साल ईअं असां गुज़ारिया, ऐं आख़िरी जेको दौरु गुज़रियो उहो तमामु हिकिड़ो मां सम्झां थो त जेके आख़िरी साल गुज़रिया ख़ासि तौर ते औरतुनि लाइ, मिनोरिटी लाइ ऐं लेबर लाइ। हालांकि आर्टिकल पंहिंजो 32 में पाकिस्तानी आइन में चयो वियो आहे त इन्हनि खे अहमियत ॾिनी वेंदी, औरतुनि खे, पीज़न्ट्स खे ऐं लेबर खे, बाक़ाइदा आर्टिकल आहे हिन में। ऐं जीअं 140A जी हिन साईं ॻाल्हि कई त उन में इहो चयो आहे त इनखे असांखे नेशनल डेमोक्रेटिकली ऐं पॉलिटिकली पावर ॾियणा आहिनि, पर बदकिस्मती सां असांखे अञा ताईं उहे पावर न मिली सघिया आहिनि। छो जो हिकिड़ी त ख़राबु ॻाल्हि इहा रही आहे त पॉलिटिकल पार्टीज़ सपोर्ट ई कोन थियूं कनि। जो पॉलिटिकल पार्टी लाइ हिकिड़ो म्युनिसिपल कमिशनर खे संभालणु सवलो आहे एज़ कम्पेयर टू 70 माण्हू जेके अवाम जा जेके नुमाइंदा थी था अचनि, हुन जूं बजटूं, हुनजा मसइला हुनजा वधीक था थी वञनि। पर असां दुनिया में 16 साल जॾहिं असीं रहियासीं हिन में मेंबर, त इतफ़ाक़ सां मूंखे इंडिया वञण जो बि ॾाढो सुठो हिकिड़ो मौक़ो मिलियो, ऐं जर्मनी ॿिन्ही जा असां सिस्टम ठाहे, लंडन इंग्लैंड जो बि ॾिठोसीं। ऑफिशियली 2 डेलीगेशनूं वयूं उते इंडिया में ऐं पंहिंजो जर्मनी में। उते असां जॾहिं वञी ॾिठो त उते त कमु अहिड़ो लॻो पियो जो इहो त इम्पोर्टेंट आहे ई उते इहो MP MLA खे उते माण्हू ख़ुशि आहिनि, पर लोकल काउंसिलर खे उते सुञाणनि था। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन्हनि जेके बि असांजा जेके ॿाहिरि जा मुल्क आहिनि उते जेके सिस्टम्स आहिनि, सिस्टम तमामु सुठो आहे। ओरिजिनल इहो सिस्टम शुरू ई सब पार्टियुनि मां थियो आहे। असांजे रेग वेदनि में बि इहो चयो वियो आहे त इहो जेके आहे सभा वारो, लोकसभा वारो या सभा वारो ऐं पंचायतुनि वारो जेको सिस्टम आहे, इनखे ई यूरोपियन ऐं अंग्रेज़नि खयो आहे। मां सम्झां थो त सिस्टम तमामु सुठो आहे, पर पॉलिटिकल बिल खपे। पाकिस्तान जी का बि अहिड़ी पार्टी न आहे जेका हिन लोकल गवर्नमेंट खे सपोर्ट करे। चाहिनि त था, पर तव्हां ॾिठो हींअर बि कराची जी पोज़ीशन छा आहे, कराची में अञा बि जहिड़ो लॻो पियो आहे, कॉन्स्टिट्यूंसी जहिड़ो लॻो पियो आहे, वोटर्स सेंसस ते जहिड़ो लॻो पियो आहे। पर असीं चाहींदासीं त हिन सिस्टम खे मज़बूत कयो वञे, ऐं आइन में जेका ॻाल्हि चई वई आहे त हिनखे पॉलिटिकली ऐं तव्हां हुनखे सपोर्ट कंदा फाइनेंशियली ऐं डेमोक्रेटिकली, आइन में इहो चयो वञे त जेका टाइम पीरियड आहे एक्ट में ॾिनल, उन ते इलेक्शन जीअं फेडरल लेवल ते ऐं प्रोविंशियल ते इलेक्शन थियनि थियूं, अहिड़ी तरह लोकल बॉडीज़ खे बि कंपलसरी कयो वञे। हीअ मुंहिंजी सिफारिश आहे त कंपलसरी कयो वञे जीअं इलेक्शन्स पाकिस्तान में थियनि। इनखे प्रमोट कयो वञे, हिनखे पॉज़िटिवली हिन में सुठा माण्हू अचनि जेके एक्टिव थियनि। ऐं असां लो लेवल तव्हां ॾिठो हींअर बारिशूं एॾियूं पियूं, फ्लड्स आया, जे असांजे लोकल बॉडी जो निज़ाम हुजे हा त अञा बहितर इहो कमु थी सघे हा। तव्हां ॾिठो त अञा ताईं पाणी बीठो आहे। जे लोकल बॉडी जो सिस्टम हुजे हा पाकिस्तान में या सिंध में, त असां बहितर अची करे सघूं हा। इन करे मां अपील कंदुसि त सभु पॉलिटिकल पार्टीज़ हिनखे सपोर्ट कनि, हिनखे प्रमोट कनि, ऐं जेको हिन जो सियासी पॉलिटिकल फाइनेंशियल रोल आहे, फाइनेंस कमीशन जेका ख़ासि तौर ते जेका उन में डिस्ट्रीब्यूशन नथी थिए, न को मीटिंग्स थियूं थियनि, उनखे बि रेगुलर कयो वञे, इलेक्शन्स रेगुलर कराए वञनि ऐं पार्टीज़ वोट कनि। थैंक यू।